नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो खां 12 किलोमीटर ओभर ॻोठ राड़ में रहंदड़ पोरियत हबीबुल्लाह कुंबर जो 15 वरियनि जो पुटु नाए क्लास जो शागिर्द ज़फ़र इक़बाल गुज़िरियल 1.5 सालनि खां कैंसर जहिड़े मौज़े मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे, जंहिंमें बिस्तरे ते पियल बेआरो मददगार पियल आहे। संदसि पोरियत पीउ मूजिबि हू खीर खपाए 3 खां 500 रुपया कमाए थो। संदसि बचिड़ो मौज़े मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिंजे करे इलाज जूं टेस्टूं तोड़े दवाऊं गोरियूं महांगियूं आहिनि। चूंडियल नुमाइंदनि सिहत खाते जे आला अमलदारनि ऐं सरहदी वारनि खां मदद जी अपील कंदे चयो आहे त संदसि पुट जो इलाज कराए हयाती बचाई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।